साईं फरमाइनि था ज़ुल्हज जा पहिरियां जेकी 10 ॾियारा आहिनि न उन्हनि जी इबादत जेका है अल्लाह के अहिड़ो थी वणे जो सॼी जा ॿिया के बि ॾींहं इन ॾींहंनि जे बराबर न आहिनि जहिड़ो ज़ुल्हज जो पहिरियों ॾोहो। साईं फरमाइनि था ज़ुल्हज जूं पहिरियूं 10 रातियूं हर रात लैलतुल क़द्र जहिड़ो रब वटि शान रखे थी। केतरी भली आहे हर रात। अॼु आहे 24 बाक़ी विच में हिन 6 ॾियारा या 5 थियनि ज़ुल्हज जो चंड पीहंदो। समझो था न। ज़ुल्हज जी पहिरीं तारीख़ 2 3 4 5 6 7 8 9 ताईं जेको रोज़ो रखे न नफली रोज़ो साईं फरमाइनि था जेको ज़ुल्हज शरीफ जो हिकिड़ो रोज़ो पहिरीं तारीख़ जो रखे थो ॼणो 1000 रोज़ा रखियईं। 1000 घोड़ा जंग जे मैदान में मुजाहिदन के मदद में ॾिनई। 1000 सोन जा दीनार रब जे रस्ते में ख़ैरात कयई। हिकिड़े रोज़े जो एॾो वॾो हुजे।